साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। तमाम उहे साथी जेके कुर्बानी कंदा आहिनि, इन खां बाद में कुर्बानी गोश्त जेको तक़सीम कंदा आहिनि न, उन जे अंदरि वरी ग़लती कंदा आहिनि। तक़सीम गोश्त कीअं कंदा आहिनि त हाणे मसलन तौरु कंहिं बि बंदे जानवर ज़िबह कयो आहे त असांजा तमामु जेको आहे डीलर माण्हू इहे ईअं कंदा आहिनि त गोश्त खे थोरनि हिसनि में तक़सीम कंदा आहिनि। याने हिकिड़ियूं थेलियूं ठाहींदा आहिनि जंहिंमें पाउ कुल गोश्त हूंदो आहे या अधु किलो गोश्त हूंदो आहे, इहो जेको आहे ग़रीबनि जे अंदरि तक़सीम कंदा आहिनि। यादि रहे ईअं बिल्कुलु न कयो। हे जेको तव्हां पाउ गोश्त ॾियो था या अधु किलो गोश्त ॾियो था, इन मां केरु माण्हू जेको आहे इहो गोश्त पचाईंदो? तव्हांखे ॿुधाईंदा असां हेतिरा हिसा कया असां अॼु असां जेको आहे पंहिंजी ज़िबई जे अंदरि 100 माण्हू खे जेको आहे गोश्त ॾिनो आहे त असां 100 माण्हू खे न कहिड़ो तव्हां भलो कमु कयो आहे। हाणे 100 माण्हू खे पाउ गोश्त ॾिनो त हिन कहिड़ी ज़रूरत पूरी थींदी? यादि रहे त गोश्त जेको आहे जंहिं बि अगरि मिसकीन खे ॾियणु चाहियो था न, जंहिं मिसकीन खे गोश्त ॾियो था त उनखां पुछा कयो त तुंहिंजी फैमिली केतिरी आहे। जेकॾहिं अगरि उहो ॿुधाए त फैमिली मुंहिंजी तादाद जेकी घर में आहे उहा 10 जे क़रीब आहे त उनखे 2.5 किलो खां 3 किलो हुन गोश्त ॾिनो वञे। यार गोश्त ॾिसो कयो बि त अलाह जे नाले ते आहे न, कहिड़ो हुनजे मथां अॻिले जे मथां असां अहसान था कयूं त मिसकीन आहे हुनजो गोश्त ॾिजे, पर हुनखे घटि में घटि जेको आहे गोश्त जेकॾहिं घर में कंहिं बंदे कंहिं मिसकीन जी फैमिली 10-12 आहिनि न त उनखे 2 या 3 किलो गोश्त ॾिनो वञे। असां जेको आहे पाउ गोश्त ॾेई करे माण्हुनि खे जेको आहे राज़ी कंदा, हे बिल्कुलु ग़लति अमल आहे। पाउ गोश्त मां कहिड़ी हुनजी पूरत थींदी?